इहो कमाल आहे चए आउं ऐलान कयां पियो प्रोजेक्ट जो पैसा अलाए कंदो किथां न किथां थी वेंदा पर मिसिंग पर्सन ते जेका ॻाल्हि प्राइम मिनिस्टर कई आहे पर मूंखे अफ़सोस थियो चए आउं आवाज़ उथारींदुसि जी हाँ पावरफुल most powerful man in this country. He is the chief executive prime minister of this country. मुल्क जो वज़ीर आज़म चए थो त मिसिंग पर्सन लाइ आवाज़ उथारींदुसि त जेका मां हिन महिल बि कुंडी ते खुड़के ते सोचींदी हूंदी जो पुटु मोटी आयो आहे या हिकिड़ी औरत ज़ाल सोचींदी हूंदी जो मुड़ुसु मोटी आयो आहे या ॿार सोचींदा हूंदा जो पीउ मोटी आयो आहे उहो शहबाज़ शरीफ़ जिन बयान खां पोइ उनखे ॾाढी आथत थी हूंदी माना हाणे सही वज़ीर आज़म असां लाइ आवाज़ु उथारींदो पोइ प्ले कार्ड खणी सुभाणे शायदि शहबाज़ शरीफ़ साहिबु बीहंदो त मिसिंग पर्सन बाज़ियाब कराए मतिलबु या त मूं चयो न कुझु ॻाल्हियूं ऐं आउं मञा थो त मुंहिंजी कम अकली आहे ऐं मञा थो त मुंहिंजी नासमझी आहे पर छा कयां आउं बि हिकिड़ो शहरी आहियां मुल्क जो तंहिंजे करे मूंखे सम्झ नथी अचे इन ॻाल्हि त छा मतिलबु आहे त वज़ीर आज़म आवाज़ु उथारींदो अगरि वज़ीर आज़म खे बि आवाज़ु उथारणा आहिनि पोइ अलाए अमल फ़ैसिला कंहिंखे करणा आहिनि अमल कंहिंखे कराइणो आहे भई बाज़ियाब कयो हीअ त ऑडर करिणो हूंदो आहे न प्राइम मिनिस्टर खे अगरि हुनखे बि आवाज़ु उथारणो अलाए कंहिंजे साम्हूं वञी आवाज़ु उथारींदो